दड़ो में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। दड़ो में वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 55 रुपया फ़ी लीटर वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं पुरहतनि पारां पुल चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। क़ौमी अवामी तहरीक मर्कज़ी प्रेस तर्जुमान अशरफ पलीजो, जस्कम अॻुवाण अनवर मल्लाह, पेपी अॻुवाण सिद्दीक़ मेमून ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पुरहतनि पुल चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क जो अवाम अॻी महांगाई जी चकी में पीढ़ियल आहे। मथां वरी पेट्रोलियम ऐं डीज़ल महांगो करे अवाम जी चेल चिॿी कई वई आहे। हिननि चयो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सां महांगाई में इज़ाफ़ो थींदो, जंहिंजो सिधो भार ग़रीब ऐं पुरहत तबिके ते पवंदो। हिननि मुतालबो कयो त तेल जे अघनि में वाध वारो फ़ैसिलो वापसि वठी अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त दड़ो में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। दड़े में वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 55 रुपया फ़ी लीटर वाध ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान ऐं पुरहतनि पारां पुल चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। तेल जा अघ पेट्रोल में वाधी, डीज़ल में वाधी,